प्रोग्राम में वापस अची चुका आहियूं। असां वटि फ़ोन कॉल ते असां कनेक्ट कयो आहे नबी बख्श सेठियो साहब खे ऐं पाण जेको आहे सो ज़रात जे हवाले सां ॾाढी सुठी ॼाण रखंदा आहिनि ऐं पाण जेको आहे सो अप टू डेट रहंदा आहिनि। ॾाढी सुठी ॼाण अव्हां ताईं बि मुख़्तलिफ़ मौक़नि ते प्रोग्राम्स में शामिलु थींदा आहिनि, अव्हां ताईं सुठी ॼाण पहुचाईंदा आहिनि। सो यस, मेहरान टेलीविज़न जो पाण हिसो आहिनि, नो डाउट। सर जिन खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, मेहरबानी मेहरान टीवी जी, तव्हांजी महिरबानी। सर तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾियो था। अच्छा सर, मौसम तब्दील आहे, थधि जी मौसम आहे ऐं ज़राअत जा कहिड़ा मसइला हुजनि था हिन मौसम में ख़ासि तौर ते? महिरबानी मेहरान टीवी जी, तव्हांजी बिल्कुलु जेका हींअर जेका सीअ जी जेका सूरत हाल आहे, जेका शिदत अची वई आहे, ख़ासि करे 1 जनवरी खां वठी जेको सीअ जो जेको आहे सो सिस्टम जेको वधियो आहे, इहो सॼी दुनिया में असल में तव्हां असां सभु ॼाणूं था, जेके अख़बारूं पढ़ूं था, टीवी ॾिसूं था, सभु ॿुधूं था, सॼी दुनिया में मौसमियाती तब्दीलियूं अचनि पियूं। मौसमियाती तब्दीलियुनि जे करे न सिर्फ़ु शदीद बरसातूं पवनि पियूं, सैलाब अचनि पिया, बल्कि सीअ जी शिदत में बि वाधारो थी वियो। हाणे सिंध में, पाकिस्तान में बि इहा सूरत हाल तमामु घणी तेज़ी सां वधे पई। गुज़र साल कुझु सीउ हो, पर हिन साल हुन खां वधीक सीउ थी वियो आहे। 4 ॾींहं पहिरीं तव्हांखे शायदि ख़बर हूंदी त जेको आहे सो हुंज़ा जेको आहे पाकिस्तान जो इलाइक़ो आहे, उते -20 डिग्री जेको आहे पारो किरी पियो। हाणे इहा सूरत हाल आहे। इहा सूरत हाल सीअ जी शिदत न सिर्फ़ु माण्हुनि खे मुतासिर करे थी, बल्कि जानवरनि खे, पखी परंदनि खे, फसलनि खे तमामु घणो मुतासिर करे सघे थी। छो जो हींअर जेको टेम्परेचर अपर सिंध वारा जेके एरिया, लाड़काऊं, शक्कर, शिकारपुर, उते त तक़रीबन 0 डिग्री ते वञी पहुतो। हाणे 0 डिग्री ते पहुचण जो मक़सदु इहो आहे त जेका शइ आहे उहा तव्हांजी सॼी हर शइ बर्फ़ थी वेंदी, ॼमी वेंदी। हाणे जॾहिं अहिड़ी सूरत हाल थींदी, 0 डिग्री टेम्परेचर ते पहुचंदो या -1 थींदो या 0 हूंदो, त जेको पाणी हूंदो ॼमी बर्फ़ थी वेंदो। ऐं ख़ासि करे जेके फसल आहिनि, छो जो फसलनि खे न एतिरी शदीद सर्दी खपे, न एतिरी शदीद गर्मी खपे। फसल जेको हूंदो आहे, ख़ासि करे सब्जियूं जेके आहिनि उहे ऐं फ्रूट जेके आहिनि उहे तमामु हसास हूंदा आहिनि ॿारनि वांगुरु। त इहा शिदत जे करे जेका असांजा सब्जियूं आहिनि, भिंडियूं आहिनि, टमाटा आहिनि, इवन जेको बसर पोखियल आहे, उन्हनि ते तमामु घणो असरु पए थो। उनखां पोइ सिंध में हींअर जेको आहे सो गिदरे जी पोखी लोअर सिंध में तमामु घणी थिए थी। त गिदरो जेको आहे सो बग़ैर पाणी जे सिर्फ़ु ज़मीन जी नमीअ ते थींदो आहे, त उनजी जेका वल निकिरंदी आहे उहा तमामु घणी हसास आहे। हाणे जेको 0 डिग्री ऐं प्लस 2-3 डिग्री 5 डिग्री ताईं टेम्परेचर पहुतो, उन्हनि वलनि खे सॼो घुमाए छॾियो आहे, उनजी ग्रोथ रुकिजी वई आहे। उनखां पोइ इवन वॾा फसल जेके आहिनि, जेको असांजो केले जो जेको फसल आहे उहो वॾो चवंदा हार्ड कोर जेको आहे क्रॉप आहे, उन ते बि जेकॾहिं फ्रॉस्ट पवंदो ऐं जेको आहे 0 डिग्री टेम्परेचर हूंदो या सफ़ा घटि टेम्परेचर हूंदो 2-3 डिग्री, त उन ते जेका तह ॼमी वेंदी उहा उनजे ज़रखेज़ी खे, उनजे साव खे जेको ड्राई करे छॾींदी। इन करे हर फसल जे लाइ, हर सब्जी जे लाइ, हर फ्रूट जे लाइ हीअ जेका मौसमियाती शिदत आहे उहा नुक़सान आहे, सवाइ कणिक जे। कणिक हिकिड़ो वाहिद फसल आहे जंहिंखे जेतिरो सीउ हूंदो ओतिरो हुनजो जेका ग्रोथ, हुनजी पैदावार वधंदी। बाक़ी ॿिए हर फसल खे जेको आहे नुक़सान पहुचाए सघे थी शिदत सर्दीअ जी, ऐं प्लस जानवरनि खे, पखी माण्हुनि खे। सर, ही असां वटि जेके 4 मेन क्रॉप्स आहिनि आबादगारनि जे लाइ, मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो चैलेंज हुजे थो, मौसम जॾहिं तब्दील हुजे थी त उन्हनि खे जेको आहे सो वधीक ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ केयर करणी पवे थी। सो संभाल भला कीअं हुजणु घुरिजे, कीअं सम्झाईंदव, कीअं डिस्कस कंदव? असल में जेके असांजा ज़रई माहिर आहिनि, हाणे आउं त एज़ ए ज़मींदार एसोसिएशन चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे मुख़्तलिफ़ फोरम ते वेंदा आहियूं, पर जेके असांजा ज़रई माहिर आहिनि, जेके सीनियर तजुर्बेकार आहिनि, उहे चवनि था त उहे फसल ख़ासि करे मूं जीअं ज़िक्र कयो ताईं केलो आहे, कमंद आहे, जेको कमंद कटिजी वञे थो पहिरीं साल जो, वरी उनजी जेका सेकेंड ईयर जी क्रॉप हूंदी आहे, जेके असीं बांस चवंदा आहियूं, रटून चवंदा आहियूं, उहा जेकॾहिं तव्हांजी ज़मीन में बीठी आहे, उनखे जेकॾहिं तव्हां पाणी ॾेई छॾींदा त पाणी ॾियण सां जेकॾहिं 0 डिग्री थिए थो त पोइ त नुक़सानु थिए थो। पर जेकॾहिं 3-4 डिग्री टेम्परेचर त पोइ वञे थो 3 डिग्री 4 डिग्री ताईं, त पाणी हूंदो त उनजे पाणी जे करे जेको आहे सीअ जी शिदत एतिरी असर अंदाज़ कोन थींदी आहे। उन्हनि ख़ासि करे मेजर वॾा फसल आहिनि, केलो जी मूं ज़िक्र कयो, केलो आहे, कमंद आहे, ऐं कणिक खे त हूअं ई फ़ाइदेमंद आहे। कणिक खे जॾहिं पाणी हूंदो त ईअं सम्झो त तव्हां सम्झो उनजी ग्रोथ तमामु तेज़ थींदी। बाक़ी ॿिया फसल आहिनि त उहे चवंदा उन में एतिरो नॉर्मल पाणी हुअणु घुरिजे, सफ़ाई फ्लड इरिगेशन न हुजे, नॉर्मल पाणी हुअणु घुरिजे, त जेकॾहिं सीअ जी शिदत वधे थी त उहा सीअ जी शिदत और उहो पाणी जेको बीठल हूंदो आहे, थोरो नॉमिनल पाणी या उन में जेका नमी हूंदी आहे, उहा सीअ जी शिदत खे जेको ज़ाइल करे छॾींदी आहे। त ज़मींदार रवायती तौर ते त इहे ई मेथड अप्लाई कंदा आहिनि। हाणे वरी
जिदत सॼी दुनिया में इहा जिदत अचे पई अहिड़ा ॿिज डेवलप थियनि पिया जेके सीअ जी शिदत खे बि रेज़िस्ट कनि दुनिया में तहक़ीक़ थिए पई त ॿाहिरां फसलनि जा ॿिज हुजनि कणिक जो ॿिज हुजे या इवन कमंद जो ॿिज हुजे केले जो ॿिज हुजे केले जो ॿिज GMO टेक्नोलॉजी ते मोडिफाई थियो जेनेटिकली मोडिफाइड सीड डेवलप थिए पियो त उहे ॿिज सब्जियुनि जा हाइब्रिड सीड डेवलप थियनि पिया टमाटो आहे असांजो भिंडियूं आहे ॿियूं सब्जियूं आहिनि उन्हनि जा सीड अहिड़ा डेवलप कनि पिया जेके असांजे हिन सर्दी जी शिदत खे रेज़िस्ट करे सघनि त दुनिया में इहा टेक्नोलॉजी हले पई तरक़ी थिए पई पर असां वटि छो जो हिकिड़ो त पैसे जो फुक़दान आहे रिसर्च तमामु घटि आहे उन तरफ़ असीं वञूं कोन पिया गवर्नमेंट जो बि लाड़ो कोन्हे इन जे करे माण्हू रवायती तरीक़नि सां जीअं मूं अर्ज़ु कयो त पाणी ते करे थोरो माण्हू ॾेई छॾींदो फसलनि खे त उनमें जेको नमी हूंदी त उहा नमी जेका आहे सीअ जी शिदत खे जेको आहे ज़ाइल करे छॾींदी आहे एतिरो उनखे नेगेटिव इम्पैक्ट कोन कंदी आहे जी नबी बख़्श सचो साहब असां जेकॾहिं ॾिसूं था पंहिंजे मुल्क ते त एग्रीकल्चरल बेस्ड असांजो कंट्री आहे हाणे अव्हां आबादगार आहियो ऐं आबादगारनि जा मसइला यकीनन अव्हां ॼाणो था पोइ वॾो आबादगार हुजे या नंढो आबादगार हुजे हिन मौसम में जेके बि चैलेंजिस उन्हनि खे फेस करणा पवनि था पोइ उन्हनि खे कीअं जेको आहे सो तमामु शयुनि जो उन्हनि खे ख़्यालु रखिणो पवे थो ऐं कीअं ख़्यालु रखनि मां चाहींदसि त इन ते ॻाल्हाइजो न बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त असांजो मुल्क जेको आहे ज़रई मुल्क आहे मुल्क जी 240 मिलियन 241 मिलियन जी पॉपुलेशन आहे तक़रीबन 24.5 करोड़ माण्हू जी पॉपुलेशन में अधु आबादी 47% माण्हू सिधी तरह सां ज़राअत सां लाॻापियल आहिनि पोइ ज़मींदार आहिनि आरी आहिनि ज़मीन में कमु कंदड़ मज़दूर आहिनि या ज़री मशीनरी हलाईंदड़ माण्हू 47% जेका पॉपुलेशन आहे उहा सिधी तरह ज़राअत सां लाॻापियल आहे ऐं ज़राअत ई आहे असांजे 24-25 करोड़ जी आबादी खे खाद खुराक जूं शयूं पहुचाए थी उनजे खुराक जो बंदोबस्तु थिए थो अलाह बंदोबस्तु करे थो ज़मीनुनि मां ज़री फसल मां इहो अचे थो असांजी कणिक असांजी सारियूं असांजूं सब्जियूं जेके बि असांजूं रिक्वायरमेंटूं उहे असांजे आबादी जे मुताबिक़ असां ताईं पहुचनि थियूं पर ज़मींदार सां वरी वॾो अलमियो इहो आहे त हींअर जेका सूरत हाल हले पई इलाही सारा फसल आहिनि ख़ासि करे सब्जियूं आहिनि टमाटे जी सूरत हाल अॼु खां 3 महीना पहिरीं इहा सूरत हाल हुई त टमाटो जेको आहे सो 300 रुपया 400 रुपया किलो ताईं पहुची वियो पर पोइ जॾहिं मां ज़मींदारनि वरी इहो ट्रेंड ॾिठो त टमाटे जी शार्टेज जा रेट थींदो ज़मींदार वीचारो मजबूर आहे कंहिं ॿिए फसल जो रेट कोन थो मिले त हुन टमाटो अक्सरियत में पोखणु शुरू कयो त हींअर सूरत हाल इहा आहे अॼु खां 3 ॾींहं पहिरीं सूरत हाल इहा आहे त टमाटो तव्हांखे मार्केट में 20 रुपया किलो पियो मिले जेको अॼु खां 3 महीना पहिरीं 300 रुपया किलो हाणे 20 रुपया किलो या 10 रुपया किलो जेको मिले पियो उन 20 रुपया किलो में तव्हांजो ज़मींदार जो ख़र्च ई कोन निकिरी सघे छो जो हुन टमाटे जी तमामु घणी निगहदाश्त थींदी आहे हुनखे स्प्रे थींदा आहिनि हुनखे पाणी रेगुलर ईंदो आहे हुनजी वरी गुॾ थींदी आहे जीअं गंद किचिरो निकिरी वञे त हाणे 20 रुपए ते हुनजी कास्ट ई कोन थी निकिरे अहिड़ी तरह गुज़िरियल साल जेको कणिक जो फसल लथो 2025 में मार्च अप्रैल में त ज़मींदारनि खे हुनजो रेट 2200 रुपया मिले जॾहिं ख़र्च कणिक ते 28-29 रुपया फी मण ते अचे थो त इहा सूरत हाल जेका आहे हींअर हिन साल वरी जेको आहे सो सारे जो रेट 2200-2300 रुपया वरी कमंद जी जेका सीज़न शुरू थी आहे त कमंद जो सदाईं जेको आहे 1950 खां वठी सूबाई हुकूमतूं सिंध हुकूमत रेट मुक़ररु कंदी 1950 जे शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट मुताबिक़ त ही मिनिमम पर क़ीमत हूंदी इन खां घटि कोन्हे वञणो पर उहा ज़िमेदारी बि सिंध गवर्नमेंट उन ते हथु खणी वई हालांकि कानून मौजूदु आहे त इहे जेके सदा हर दुनिया में जेके बि तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि या तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे रेगुलेट करणु यानी नज़रदारी रखंदा आहिनि त कंहिंजो बि इस्तेसाल न थिए न कंज़्यूमर जो जेको ख़रीद करे थो जेको ज़री जिन्सूं या ज़री खुराक इस्तेमालु करे थो ऐं न हुनजो इस्तेसाल थिए जेको पैदा करे थो प्रोड्यूस करे थो पर उन रेगुलेशन खे रोकण लाइ गवर्नमेंट जो को किरदारु नज़र कोन थो अचे सही पिया चओ अच्छा इहे असां वॾा वॾा बयान ॿुधूं था त कणिक जो जेको असां वटि स्टॉक थियल हिकिड़ियूं शयूं असां वटि मौजूदु आहिनि उते कुआ मौजूदु आहिनि दवाऊं वठी छॾियूं आहिनि उन्हनि खे मारण जूं फुल तयारियूं आहिनि इहे हिकु आबादगार जी नज़र सां तव्हां हिननि वॾा इशूज़ आहिनि मां नथी सम्झां त नंढा इशूज़ आहिनि सो हिननि तमामु शयुनि खे कीअं था ॾिसो असल में असां वटि जेको आहे जेका सूरत हाल ॿुधाइनि था वफ़ाक़ी हुकूमत जे सिंध गवर्नमेंट जे बाद असां वटि कणिक तमामु घणी पई आहे सिंध गवर्नमेंट जो क्लेम आहे त असां वटि जेको आहे 9 लख टन पई आहे हाणे 9 लख टन पई आहे त भई हींअर कणिक जो रेट अटो जेको आहे सो 110 रुपया 20 रुपया किलो आम माण्हू खे मिले पियो 9 लख टन तव्हां वटि पई आहे तव्हां रिलीज़ छो नथा करियो पर हुन में सूरत हाल इहा थी आहे त फ्लोर मिल वारनि खे ऑफर कनि पिया जेके फ्लोर मिलनि वारा आहिनि उहे चवनि था तव्हांजी कणिक
में हिकिड़ो त क्वालिटी ख़राब थी वई आहे, 2-3 साल पुराणी कणिक। हाणे जेका 2-3 साल पुराणी कणिक हूंदी उनखे फंगस लॻी वेंदो, उनखे जेको आहे बैक्टीरिया लॻी वेंदा आहिनि, उन में जेको आहे सुसरो अची वेंदो आहे, जंहिंजे करे कणिक जो सिर्फ़ु मथां खोल हूंदो आहे, अंदरां हुनजो जेको सबस्टेंस हूंदो आहे उहो ख़ाली हूंदो आहे, ऐं उनखां पोइ बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि। उन मां अटो जेको ठहंदो ऐं जेको माण्हू खाईंदो उनजा बि लाभ हेल्थ जा प्रॉब्लम थींदा, त उहो फ्लोर मिलनि वारा सिंध गवर्नमेंट खां वठण लाइ तयारु कोन्हे। भाई असीं चऊं था जेकॾहिं तव्हां 9 लख टन 7 लख टन जेतिरी पई हुजे, 10 लख टन जे क़रीब तव्हां चओ था असां वटि 2023 खां वठी ही 2026 पियो हले, 2023 जो स्टॉक 24 जो स्टॉक 25 में त ख़रीदारी कोन कई। तव्हां 3 साल पुराणो स्टॉक खे 3 साल में तव्हां कीअं हुनखे प्रिज़र्व कयो हूंदो? ऐं पोइ इहे मुख़्तलिफ़ बयान अख़बार में असीं ॿुधंदा आहियूं, रिपोर्ट ॿुधंदा आहियूं त फलाणे जेको आहे सेंटर तां, फलाणे ज़िले जे सेंटर तां जेको आहे 50 करोड़ जी कणिक कुआ खाई वियो आहे, 50 करोड़ जी कणिक बरसाति में ख़राब थी वई। त इन कणिक जी मद में गवर्नमेंट जे ग़लति पॉलिसियुनि जे करे, सिंध गवर्नमेंट जे ग़लति पॉलिसियुनि जे करे, छो जो कणिक जेका ज़मीनदार खां ख़रीद कंदी हुई गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट उन लाइ कर्ज़ वठंदी स्टेट बैंक आहे, त स्टेट बैंक जा सिंध गवर्नमेंट 85 अरब रुपया बकाया आहिनि, उहे हिनखे वापसि करणा आहिनि, हुन खां पोइ कणिक केरु वठण लाइ तयारु कोन्हे। इहा सूरत हाल आहे। सही था चओ। अच्छा नबी बख्श सठियो साहिबु, असां हूअं ई IMF जा ॾींहों ॾींहुं कर्ज़ी थींदा विया वञूं, ऐं जेका सूरत हाल आहे, जेको असांजो मुल्क आहे, जेतिरो ज़रख़ीज़ असां वटि जेका ज़मीन आहे ज़रख़ीज़, उनजो सही हक़ अदा त थिए कोन पियो, सो सभु पाण ॼाणूं था। अच्छा आख़िर में तव्हां सां लास्ट मां क्वेश्चन पुछंदसि, असां वटि जेको अंब जो फसल आहे उनखे केतिरो नुक़सानु पहुचे थो? हींअर त मौसम जेको आहे सो जहिड़ी तरह आहे, मां चाहींदसि थोरो इन ते तव्हां ॻाल्हाइजो। न बिल्कुलु, फ्रूट जे लाइ ख़ासि करे फ्रूटिंग वारा जेके फसल आहिनि, असांजो वॾो जेको आहे फ्रूट जेको आहे सिंदरी अंब आहे या ॿियूं वैरायटियूं तक़रीबन 100 जे लॻभॻि वैरायटियूं आहिनि अंबनि जूं। हाणे हीउ जेको जनवरी जो मौसम आहे, महीनो आहे, जनवरी जे मौसम में अंबनि ते फ्रूटिंग शुरू थींदी आहे, यानी हुनजो ॿूर ठहणु शुरू थींदो आहे। हाणे जेकॾहिं शदीद सीउ हूंदो त जेकॾहिं शदीद सीउ हूंदो त उन जेको आहे सो ॿूर जे मथां जॾहिं पारो ॼमी वेंदो या शदीद माक पए थी, सुबुह जो जेका ड्यूज़ पवंदा उनजे करे थधा फोड़ा उहे उन्हनि जे ॿूर मथां पवंदा, उहे जेकॾहिं बर्फ़ जी सूरत इख़्तियार करे वेंदा त उहो ॿूर हुनजो सॼो जेको आहे ख़तमु थी वेंदो, जंहिंजे करे हुनजी फ्रूटिंग जेका आहे, हिकिड़ो एकड़ जेकॾहिं तव्हां सम्झो त नॉर्मली जेकॾहिं 300 पेतियूं ॾिए थो अंबनि जूं 10-10 किलो वारियूं, इन शदीद सर्दी जी शिदत जे करे उहो ॿूर जे मथां बर्फ़ ऐं पाणी किरण जे करे तेज़ सर्दी जे करे उनजी फ्रूटिंग तव्हां सम्झो 50% मुतासिर थींदी। त हिन जे करे अंबनि जे फसल खे हीअ जेकॾहिं सर्दी जेका अॼु जेको आहे जंहिं शिदत सां मौजूदु आहे 24 तारीख़ ते, या जेकॾहिं अञा बि 2 हफ़्ता जेकॾहिं हले थी, जनवरी सॼो हले थी, त तव्हां सम्झो अलाह ख़ैर करे सिंध में अंब जे फ्रूट खे 50% नुक़सानु पहुचंदो इन सर्दी जी शिदत करे। हिन जे करे जेको आहे गवर्नमेंट यकीनन को इंटरवेन करे, या वरी के रिसर्चर अहिड़ी का जेके आहिनि से एप्लीकेशन या हिकिड़े डोज़ माण्हू खे ॿुधाइनि त बाबा तव्हां हीअ स्प्रे करियो जेके हुनजे बचाव जे लाइ हुनखे शिदत खां बिल्कुलु ठीकु। हिन ज़िक्र तव्हां कंदा बि हलियो त असां वटि जेको आहे सो जदीद हिकिड़ो सिस्टम आहे, ऐं दुनिया उन हिसाब सां हले पई त आबादगारनि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अप टू डेट रहणो पवे थो। अच्छा नबी बख्श सठियो साहिबु, आख़िर में मां चाहींदसि आबादगारनि जे लाइ कुझु सजेशन्स तव्हां जूं प्लीज़। महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु आउं आबादगारनि खे इहो ई चवंदुसि त गवर्नमेंट जे जेके पॉलिसियूं आहिनि उहे यकीनन असांजे लाइ ज़राअत जे लाइ ज़री पेशा माण्हुनि जे लाइ एतिरी फ़ाइदेमंद कोन्हे। ज़मीनदार पंहिंजी पैदावार वधाए, छो जो सॼी दुनिया में कणिक जी एवरेज सुठनि मुल्कनि में त एवरेज जेका आहे 70 खां 80 मण, जॾहिं त असां वटि एवरेज 25 खां 26 मण आहे, त उहा एवरेज वधाए। उन एवरेज वधाइण जा 2 तरीक़ा आहिनि, हिकिड़ो त जेको आहे टाइम ते पोखी थिए, ॿियो वरी सुठे ॿिज जी जेका सिलेक्शन हुजे, ऐं उन खां पोइ वरी टियों तरीक़ो आहे हुनजी जेके फर्टिलाइज़र एप्लीकेशन आहे, पाणी उहो टाइम ते अचे त असांजी एवरेज जेका 25-26 मण 30 एकड़ ते बीठी आहे, जेका दुनिया में 70-80 मण थी थिए, ऐं उहा असांजी 50+ ते पहुचंदी त असांजी ज़मीनदार जी पैदावार वधंदी ऐं प्लस हुनखे बेनिफिट ॾींदी। अहिड़ी तरह असांजो कमर जो फसल 600 मण लहे थो, सॼी दुनिया में 1800 मण ज़मीनदार खणे थो, जेके 6 मुल्क आहिनि। त उनखे जेकॾहिं असीं एवरेज 1000 मण ते खणी ईंदासीं त यकीनन रेट जेकॾहिं न मिलंदो त जेका पैदावार असांजी हूंदी उहा जेकॾहिं वधीक हूंदी त असांखे रेट वारो डिफरेंस हुन में। इन जे करे ज़मीनदार पंहिंजे हर फसल जी पोखी में ॿिज जी सुठी सिलेक्शन करे ऐं पंहिंजी पैदावार वधाइण जे लाइ टाइम ते फसल पोखे, उनखे टाइम ते एप्लीकेशन जेके फर्टिलाइज़र जी आहे, पेस्टिसाइड जी आहे, या जेका ॿिया स्प्रे हुनखे ॾियणु ज़रूरी हूंदा आहिनि, उहे टाइम ते ॾे त हुनजी पैदावार वधंदी। थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम ॾिनो असांखे। नबी बख्श सठियो साहिबु असां सां गॾु मौजूदु रहियो फ़ोन कॉल ते।